अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन फिल्म जी रिकॉर्डिंग शुरू थी चुकी है। ही फिल्म तव्हांखे ईद गिफ्ट कई वेंदी। उम्मीद आहे तव्हां पूरी ॾिसंदो ऐं सुठा कमेंट कंदव, लाइकूं कंदव ऐं शेयर भी कंदव। ऐं ॿी ख़ुशख़बरी त ही तव्हांजे लाइ ख़ौफ़नाक ऐं उर्दू ॿोली में तव्हांखे इंशाअल्लाह पसंदि ईंदी। तव्हां ट्रेलर में भी समझी सघो था त ही ख़ौफ़नाक फिल्म आहे। खोड़ दोस्त पुछनि पिया त तव्हां ड्रामो छो न ऐड कयो ऐं छो तव्हां अधु में छॾे आयो। ही उन्हनि दोस्तनि जे लाइ वीडियो आहे। असां ड्रामो एंड कंदासीं ऐं ही ईद फिल्म गिफ्ट करे रहिया आहियूं पहिरियां तव्हांखे। इन खां बाद ही असां ड्रामो पूरो एंड कंदासीं। चादर क्या हुआ? बहुत था, बहुत। क्या पागल हो गए हो क्या?